मां गरीब हाँ, मां मजदूर माण्हू हाँ। कोई अड़े को माण्हू जैसा घर ठाराए दे, असां बरसात पए थी असांजो घर उड़े थो, असां ॾिसा घर हाणे मजदूर मां 300-400 कमायूं, मां छा खाई अटो जा बचनि कयूं। मुंहिंजो नालो गुलाम नबी आहे, पोखरा साईं, मजदूरी कंदो आहियां बोझ। हा, ॿार 3-4 बीमारी आहे, पाण ऑपरेशन सलाह। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां दिलबर सिंधी, सोशल वर्कर। मां अॼु आयल आहियां नाव वली मोहम्मद वेझो ॻोठ शायदि गुलाब शाह, अॻूणो नालो शायदि गोस अली शाह। हिते अचो त मां तव्हांखे हिकिड़े ग़रीब मिसकिन जो तव्हांखे घर ॾेखारियां, जेको ही माण्हू कीअं थो हिन घर में रहे। रिकॉर्डिंग खे हले अंदरि अच। छप्पर लकड़नि जो ॻरियल छप्पर, ही उहे दीवारियूं टुटल, हिन घर में ही माण्हू कीअं थो रहे। सलाम आहे मुंहिंजो हिन माण्हू खे। ग़रीब माण्हू बोझ जी मज़दूरी कंदड़, कॾहिं 300 मिलनि, कॾहिं 200 मिलनि, कॾहिं 500 मिलनि त ठीकु आहे, जेकॾहिं न त ही घर जो चुल्हो हिन जो बंदि हूंदो आहे। हिकिड़ो वेलो खाए ऐं हिकिड़ो वेलो ईअं सुम्ही रहे। 3-4 ॿार, पाण घरवारी, बीमारियूं, ऑपरेशन थियल, हर शइ हिन वक़्तु चोट ते महांगी आहे। गिह, खीर, अटो ॾिसो, मिर्च मसाला ॾिसो, सभु शइ तव्हां ॾिसंदव त हींअर ग़रीब मिसकिन जो गुज़ारो 500 में वॾी मुश्किल न। मां तव्हांखे इहा गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां ख़ुशि माण्हू आहियो, तव्हां इमदाद ॾींदा हूंदव, कंहिं ग़रीब मिसकिन जी मदद कंदा हूंदव, तव्हां हिन जो घर ठाराए सघो था, त तव्हां हिन माण्हू जी मदद कयो या हिन खे घर ठाराए ॾियो। ही मुकमल छप्पर डैमेज थी चुको आहे। ही हिकिड़ो पासो आहे, हिन जो मुकमल सिस्टम अचो तव्हांखे ॾेखारियां। हेॾा ही घर हिन जेके सॼा मुकमल सोराख़ थी चुका आहिनि। अचो त मां तव्हांखे वरी ॿी साइड ॾेखारियां, साम्हूं बिल्कुलु। हाणे ही मुकमल दीवार किरण ते आहे, ही छप्पर किरण ते आहे। ही तव्हां ॾिसो था, ही जेकी दीवार आहे ही किरण ते आहे बिल्कुलु। पर अलाह चवंदा आहिनि त कंहिं बि ग़रीब मिसकिन जे मथां अलाह ताला जी रहमत हूंदी आहे। अलाह ताला जी रहमत आहे हिन ग़रीब मिसकिन जे मथां, ऐं हिन झुगी में रहे थो। ही मुकमल हेठां खां खाजी चुको आहे। फेसबुक, सोशल मीडिया, ट्विटर ऐं मीडिया जे दौर में आऊं सभिनी खे इल्तिजा कयां थो, मां गुज़ारिश कयां थो एज़ अ दिलबर सिंधी सोशल वर्कर, तव्हां तमामु वॾा इंसानियत रखंदड़ वारा माण्हू हूंदा, जेके बि ही वीडियो ॾिसनि था उन्हनि खे मां हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कयां थो त हिन ग़रीब मिसकिन जी मदद कई वञे। हिन जो घर किरण ते आहे, ही लाचार आहे, बेसहारो आहे, हिन जो केर बि कोन्हे को। हिकु दफ़ो ॿीहर आऊं तमामु उन्हनि कारोबारी माण्हू साञावंदनि खे मां अपील ऐं गुज़ारिश कयां थो त ख़ुदा हिन ग़रीब खे नज़र कजे। यादि रहे, नाव वली मोहम्मद, लॻ ॻोठ शायदि गोस अली शाह।